मां अफ़सोस जो इज़हार कयां थी त सिंध हाणे फ़लस्तीन खां बि बदतर थो थींदो वञे। ॾिसो असीं पाकिस्तानी आहियूं फस्ट ऑफ ऑल त मां पहिरियां बि चवंदी आहियां त पाकिस्तान ठहण में असांजी अबनि ॾाॾनि जूं बि क़ुर्बानियूं आहिनि। कंहिंजे पीउ खे ॾाज में थोरी मिलियो जेको ईंदो उहो मालिक थी वेही रहंदो। असांजा बच्चा आहिनि, तव्हां खंबियो था, कम से कम असांखे एतमाद में त वठो त ॿार खां कहिड़ी ग़लती थी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, घर जे वॾनि खे असीं ॾिसो वारिस आहियूं हिन धरती जा। अगर असां सरहदुनि ते पंहिंजे नौजवाननि खे छॾियूं था उते एॾी सुठी वारसी कयूं था त छा सूबे जी कोन कंदासीं? छा असां पंहिंजे हक़नि जी, नंगनि जी, दंगनि जी ॻाल्हि कयूं था, पंहिंजे नियाणियुनि जा पर्दा बचायूं था? असां ॾोह कयो आहे। राति जी ऊंदाहीअ में चोरनि वांगुरु तव्हां खणो था, या त पोइ कोर्टुनि खे ताला हणी छॾियो, अदालतुनि खे बंदि कयो, तव्हां पंहिंजी अदालत लॻायो, जॾहिं तव्हां घुरो असां तव्हांखे पाण ॾींदासीं, वञी तव्हां मारियो। नुक़सानु त अमड़ियुनि जो आहे न, झोलियूं असां जूं थियूं ख़ाली थियनि, पुट था मारिजी वञनि, मुड़ुस था मारिजी। हिते अलाए केतिरियूं नौजवान बेवा लेडीज़ आहिनि जेके चवनि थियूं त असांजी शादियुनि खां पोइ खणी वञी असां हस्बैंड्स खे मारियो आहे। इन्हनि ते इन्वेस्टिगेशन थियनि, इन्हनि ते इंक्वायरी थियनि। मां पहिरियां बि चयो आहे त नो वन कैन फाइट विथ स्टेट सां त असां विड़ी कोन था सघूं, पर असीं आवाज़ त बणिजी सघूं था न। कम से कम मुंहिंजो अर्ज़ु आहे त ख़ुदारा इनखे स्टॉप इट कयो वञे, इन्हनि शयुनि खे जेके जबरी गुमशुदगियूं आहिनि, या त पोइ तव्हां असांखे अलॻि कयो, ॿुधायो त तव्हांजो हे मान मर्यादा आहिनि, तव्हांखे हीअं रहणो आहे। हुन जूं नंढड़ियूं जेके आहिनि ॿ उहे एडमिट आहिनि, तव्हां सम्झी सघो था त हीअ बग़ावत खे जनमु ॾियो था। सुठो मैसेज नथो वञे। जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे पाकिस्तान ते त असीं सभु ॿधी करे बीठा आहियूं। हाणे असां हिननि मां कहिड़ी उमेद? हिननि अमड़ियुनि खे अची चवंदासीं तव्हां सां बीहो, जिन जा बच्चा असांखे ॿाहिरियां त कोन था मारनि। असांजी एजेंसी नंबर 1 एजेंसी आहे पाकिस्तान जी। राह या ॿियूं एजेंसियूं कीअं थियूं हिते अचनि, कीअं थी ज़रूरत थिए? तव्हां उन्हनि खे छिके करे मारे उन्हनि खे पाकिस्ताननि खे ॾेखारियो त ही कुत्ता जेके आहिनि मुल्क जा दुश्मन आहिनि। बाक़ी तव्हां असांजे बच्चनि खे खणंदो, पढ़िया लिखिया ॿार आहिनि, मज़दूर आहिनि। हाणे सरमत जी माउ मूंखे ॿुधायो त मुंहिंजो हिकिड़ो पुटु जेको आहे उहो क़ैद आहे ऐं उन्हनि ते केसनि जी ख़बर ई न आहे कहिड़ा आहिनि। इहे कहिड़ो बदिलो थो वरितो वञे? ॻाल्हायूं न। मां कल्ह ॻाल्हायो आहे त राति खां वठी अजीबो ग़रीब मैसेज था अचनि, मारिजी वेंदी। भला मौत महबूबा आहे, हूअं बि मुंहिंजी मुलाक़ात थींदी।